वेलकम बैक नाज़रीन। ख़बर शामिल कंदासीं त सिंध हाई कोर्ट जी हैदराबाद बेंच महरान यूनिवर्सिटी में आउट ऑफ टर्न प्रमोशन OPS ऐं डेपुटेशन जा समूरा ऑर्डर रद्द करे छॾिया। सिंध हाई कोर्ट जी हैदराबाद बेंच में जस्टिस अदनान करीम मेमण ऐं जस्टिस अदनान इकबाल चौधरी ते ॿधल बेंच 10 पेजनि ते ऑर्डर जारी करे छॾियो। अदालत आउट ऑफ टर्न प्रमोशन OPS डेपुटेशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि बाबति गैर क़ानूनी समूरनि ऑर्डर्स खे मुअत्तल कंदे खेनि असुल जॻह ते मोकिलण ऐं मुक़ररु करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध खे हुकुम ॾिनो आहे त फ़ैसिले ते अमल कराए रिपोर्ट महीने अंदरि एडिशनल रजिस्ट्रार जी मार्फत अदालत में जमा कराई वञे। अदालत मूजिब फ़ैसिले ते महीने अंदरि अमल न करण जी सूरत में VC समेत धुरियुनि ते तौहीनी अदालत जी कार्रवाई हलाई वेंदी। सिंध हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जे पोएं फ़ैसिलनि जो हवालो ॾींदे यूनिवर्सिटी में मिटनि माइटनि अज़ीज़नि पुटनि ऐं धीअरुनि जी भर्तियुनि बाबति रिपोर्ट पिणु जमा कराइण ऐं गैर क़ानूनी भर्तियुनि खे रद्द करण जो पिणु हुकुम ॾिनो आहे।